हैदराबाद में गुज़िरियल 26 कलाकनि खां बरसात जो सिलसिलो जारी आहे, जे सबब सॼो शहर पाणी हेठि अची वियो आहे। वीडियो लिंक ते मौजूदु आहे असांजो सीनियर रिपोर्टर इरफान अली। बुगियो जी इरफान। हैदराबाद ऐं पसगिरदाई वारनि इलाइक़नि में गुज़िरियल 26 कलाकनि खां ज़ोरदार बरसात जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे ॿुधायूं त गुज़िरियल 26 कलाकनि दौरान हैदराबाद शहर तोड़े जेके पसगिरदाई वारा इलाइक़ा आहिनि उते वक़्फ़े सां हल्की ऐं तेज़ बरसात जारी आहे। थोरे वक़्त लाइ इहो सिलसिलो हल्को थी वञे थो, जंहिं बाद ॿीहर ज़ोरदार बरसात शुरू थी वञे थी, जंहिं सबबु हैदराबाद समूरो शहर पाणी हेठि अची वियो आहे। ख़ासि तौर जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि, जंहिंमें फुलेली, परेटाबाद, फ़कीर जो पिड़ हुजे, लतीफ़ाबाद जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा हुजनि या कासमाबाद जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा हुजनि, उते हाणे हालत इहा आहे जो माण्हुनि जे घरनि में पाणी काहे पियो आहे ऐं शहरी शदीद परेशान आहिनि। ॿिए पासे ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां रोडनि रस्तनि तां पाणी निकाल करण जी कोशिशि त कई पई वञे, पर हेस्को तरफ़ां छाकाणि त बिजली बंदि कई वञे थी, जंहिं सबबु पंप स्टेशनूं कमु नथियूं कनि, नतीजे में पाणी निकाल न पियो थी सघे। तव्हांखे ॿुधायूं त हिन ज़ोरदार बरसाति जे नतीजे में ख़ासि तौर जेके बेघर थिया आहिनि माण्हू, उन्हनि जी मुश्किलातुनि में वाधारो थी वियो आहे। शदीद परेशान आहिनि। केतिरा ई माण्हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, जिन जा घर ॾही पट थी विया, जिन आरज़ी जेको आहे सो झूपड़ियूं क़ाइमु कयूं। सॼी राति बरसाति हलंदी रही, उहे पंहिंजनि ॿारनि समेत शदीद परेशानी खे मुंहुं ॾींदा रहिया। मौसमियात खाते तरफ़ां जेके अंग अखर जारी कया विया आहिनि, उन्हनि मुताबिक़ हैदराबाद में गुज़िरियल 15 कलाकनि दौरान 101 मिलीमीटर बरसाति पई आहे। पर तव्हांखे ॿुधायूं त इहे अंग अखर अणपूरा आहिनि, छाकाणि त अंदाज़ो लॻाए पियो वञे त बरसाति इन खां तमामु घणी वधीक पई आहे। जी।